ओम शांति। अजा लॉ मेकर ठो लॉ ब्रेकर न ठहरो। टे 5 1972 जा मां वाक्य आहिनि। पंहिंजी खे लवफुल ऐं लॉफुल ॿई सम्झंदा आहियो। जेतिरो ई लवफुल ओतिरो ई लॉफुल आहियो। कि जॾहिं लवफुल ठहींदा आहियो त लॉफुल न ठही सघंदा आहियो। वाह, जॾहिं लॉफुल ठहींदा आहियो त लवफुल न ठही सघंदा आहियो। छा ॿई साथ साथ हिकु ई समय कर्म में व स्वरूप में दिखाई में ॾेई सघंदा आहिनि, लवफुल ऐं लॉफुल। बाबा चवनि था शुद्धि जेसि ताईं लॉ ऐं लव ॿिन्हिनि जी समानता न हूंदी न, तेसि ताईं कार्य में सदा सफलता मूर्त न ठही सघंदासीं। सफलता मूर्त व संपूर्ण मूर्त ठहिण जे लाइ इहा ॿई ॻाल्हियुनि जी आवश्यकता आहे, लवफुल भी ऐं लॉफुल भी। लॉफुल पंहिंजी पाण जे लाइ बि ठहिणो आहे, लॉफुल खुद जे लाइ बि लॉफुल ठहिणो, न सिर्फ ॿियनि जे लाइ लॉफुल ठहिणो। लेकिन जो स्वयं पंहिंजे प्रति लॉफुल ठहींदो न, उहो ई ॿियनि जे प्रति बि लॉफुल ठही सघंदो आहे। अगर स्वयं पंहिंजे प्रति ही लॉ ब्रेक कंदासीं असां, जेका बि बाबा ईश्वरीय लॉ सम्झे न, ईश्वरीय नियम, अगर असां उहे ब्रेक कंदासीं त उहो ॿियनि जे मथां लॉ कीअं हलाए सघंदा आहिनि। केतिरो बि ॿियनि जे प्रति लॉफुल ठहिण जो प्रयत्न कंदा, लेकिन ठही न सघंदा। त बाबा चवनि था हिन करे पंहिंजे पाण खां पुछो कि मां पंहिंजे प्रति व अन्य आत्माउनि जे प्रति लॉफुल ठही आहियां। त बाबा चवनि था चेक करो, लॉफुल ठहिया आहे। प्रातः खां राति ताईं मन सां स्वरूप में अथवा कर्म में संपर्क में हिक ॿिए खे सहयोग ॾियण में व सेवा में काथे भी कंहिं प्रकार जो लॉ ब्रेक त नथा करो। असांखे बाबा अॼु बाबा चवनि था हाणे जेका भी सुबुह खां राति ताईं मन सां स्वरूप कर्म में संपर्क में हिक ॿिए खे सहयोग ॾियण में सेवा में काथे भी कहिड़े प्रकार जो भी लॉ, छोकी बाबा असांखे नियम ॾिना अथई न कि कीअं असांखे सभु कमु करणो। त चेक करो कोई भी लॉ ब्रेक त नथो ॾे। कल बाबा चई न मर्यादाऊं जो बाबा ॾिनी अथई, मर्यादाऊं बाबा जेका भी लॉस, ये भी एक तरीके से ये भी बाबा अलग अलग शब्द बड़े यूज था करन, लेकिन ईश्वर कायदा जो होंगे, जो ईश्वरीय नियम होंगे, जो ईश्वरीय मर्यादाएं होंगी। कल बाबा मर्यादाउनि जे लाइ पसंदि बाबा जेका भी ईश्वरीय नियम आहिनि, कायदा आहिनि, हुननि जे लाइ बाबा कलयुगी दुनिया में भी चईंदो न, ये असांजे घर जो नियम न आहे, असांजो इहो नियम। ते बाबा असांखे सुबुह खां राति ताईं मन कर्म जे लाइ, संबंध संपर्क जे लाइ छा छा असांखे नियम ॾिना अथई, कीअं असांखे सभु कमु करणो आहे। त उहो हिकु बि ॻाल्हि ब्रेक न थियणी खपे, हिकु बि ॻाल्हि जी जेका बाबा चए थी न जे विपरीत कोई कमु न थियणो खपे। जो लॉ ब्रेकर हूंदो त उहो ॿिए कंहिंखे कीअं सम्झाए सघंदो। कंहिंखे चवंदा बाबा असांखे ईअं ॿुधाए थी ईअं करणो,
लेकिन असां ही न करूं त असां ॿियनि खे ॿुधाए सघंदासीं, पोइ असां नई दुनिया कीअं ठाहे सघूं। हाणे असां बाबा जेका बि असांखे नियम ॿुधाइनि था छा छा कीअं कीअं करिणो, त हुननि खे अगरि पालन करे हल छो था ॿुधूं। बाबा जो ई ज्ञान, बाबा जो ई नियम असांखे रोज़ असां ॿुधूं था, सुठा बि था लॻनि। छोकी असां हिन नियमनि ते हलंदासीं त असां नई दुनिया खे ठाहिण जे निमित था ठहूं। हाणे सुबुह खां राति ताईं जो बि असां कर्म करूं था न, त जीअं असांखे लहसुन प्याज न खाइणो, लहसुन प्याज न खाइण छोकी सत्य जी दुनिया में लहसुन प्याज न मिलंदो, त असां इहा नियम पालन करे था हलूं, तॾहिं त असां नई दुनिया खे ठाहिण जे निमित ठहींदासीं न। भई असां हाणे लहसुन प्याज नथा खायूं त असांजी दुनिया में बि न हूंदो, या ईअं चओ न दुनिया में न आहे, इन करे बाबा हाणे खाई सिखाइनि था। त बाबा चए थो चवनि था कि जो लॉ ब्रेकर अगरि असां ब्रेक कंदासीं हिन लॉ खे, त असां नई दुनिया खे ठाहिण जे निमित थोरी ठही वेंदासीं। ॿिया बि जीअं बाबा ॿिया बि ॻाल्हियूं ॿुधाई अथई, असां शांती स्थापन करण लाइ ये ज्ञान वठूं था, बाबा खे यादि करूं था। अगरि असां अशांति क्रिएट कंदासीं त असां पीस मेकर थींदासीं, न्यू वर्ल्ड मेकर थींदासीं। त पंहिंजे पाण खे ॾिसो कि मां न्यू वर्ल्ड मेकर, मां बाबा खे यादि करे बाबा जे नियमनि ते हली करे मां नई दुनिया थी ठाहियां। नई दुनिया खे ठाहिण जे लाइ मां निमित आहियां, पीस मेकर आहियां, लॉ मेकर आहियां। अॼु असां बाबा जे नियमनि खे पालन करे हलंदासीं, असांजो जीवन में परिवर्तन ॾिसी करे ॿिया आप ई हुनखे पालन करण लॻी। त बाबा चए थो कीअं ख़ुदि खे इहो सम्मान ॾियो कि मां न्यू वर्ल्ड मेकर आहियां, पीस मेकर आहियां, लॉ मेकर आहियां। त मां ब्रेक कीअं करे सघी आहियां, मां क्रोध कीअं करे सघी आहियां। अगरि मां क्रोध कयो त मां चई न सघंदी आहियां कि हाणे मां बाबा खे यादि करे शांति जी दुनिया थी ठाहियां। जो स्वयं लॉ मेकर हूंदो आहे उहो अगरि लॉ खे ब्रेक करे त छा अहिड़नि खे लॉ मेकर चईंदासीं। अॼु बाबा असांखे लॉ मेकर था ठाहिनि। लॉ मेकर असां कीअं ठहूं हुनजे बारे में बाबा असांखे सावधानी था ॾियनि कि जेका बि मां नियम ॿुधाया आहिनि हुनजे विपरीत कोई कमु न करो त तव्हां बि लॉ मेकर थी वेंदा। ईश्वरीय लॉ अर्थात कायदा अर्थात नियम छा आहे वो तो सभी स्पष्ट जाने विया आहिनि। ॼाणण जो अर्थ छा आहे, ॼाणण मतिलबु हुन ते हलण। सिर्फ़ु असांखे पतो आहे ये ईश्वरीय कायदा आहिनि, नियम आहिनि, पतो हुजण सां न हलणो पवंदो, तॾहिं सम्झंदासीं कि इहे ॼाणदा आहिनि। ॼाणण खां पोइ मञण बि त हूंदो आहे न, मञण खां पोइ हलण हूंदो। त ईअं सम्झो कि ये जो बि ॿार वेठा आहिनि उहे सभी ॼाणे विया आहिनि या अर्थात उन्हनि ते हलनि था। अमृत वेले खां वठी करे जो बि दिनचर्या असां ॿुधाईंदा आहियूं, बिताईंदा आहियूं, उहे सभी ईश्वरीय लॉ जे प्रमाण बिताईंदा आहियूं। ही कुछ परसेंटेज आहे, ॼाणण में परसेंटेज आहे। अगरि ॼाणण में परसेंटेज आहे मतलब अञा ताईं पूरी रीति सम्झ में न आयो आहे, ऐं ॼाणे करे हलण में बि परसेंटेज आहे, नथा हली सघूं ओतिरो, त हुनखे ॼाणण वारो कीअं चईंदसि। पोइ त चईंदा न असांखे एतिरो मालूम न आहे छोकी असां एतिरो सम्झी न पाया, असां करे नथा पायूं। त असांखे ॿियनि जो रेफरेंस ॾियणो खपे। अगरि कोई असां खां पुछे लेकिन असां प्रॉपर नियम नथा पालन करे सघूं बाबा जे ज्ञान जा, त असां
उन्हनि खे चई सघे न भई हा असां ब्रह्मा कुमारी जो ज्ञान ॿुधदा आहियूं, असां बाबा खे यादि कंदा आहियूं त हा असांखे सभु कुझु पतो आहे। बाबा जा ॾाढा कड़ा नियम, ॾाढा कड़ा मर्यादायूं, त हुनखे ॼाणण, हुनखे मञण, हुन ते हलण, तॾहिं असां कंहिंखे चई सघंदा आहियूं की हा असां कुझु बि ॿुधाए सघंदा आहियूं, असां प्रॉपर हलूं था। त बाबा चए थो यथार्थ रूप सां न ॼाणो तेसिताईं हली बि न पाईंदासीं, या ॼाणे विया आहियूं लेकिन हली नथा पायूं त छा चईंदासीं। तेसिताईं चईंदा आहियो इहे ॼाणदा आहिनि, मञदा आहिनि, हलंदा आहिनि, हिकु ई आहे। मतलब ये आत्माएं ॼाणदी भी आहिनि, मञदी भी आहिनि, हलदी भी आहिनि। त हा ठीकु आहे कि असां सभु कुझु बाबा जी नियम मर्यादा जे अनुसार हलंदा आहियूं, एक्यूरेट आहियूं। पोइ इहे अंतर छो पोइ त अंतर न हुजणो खपे न। अज्ञाननि खे ये सम्झाईंदा आहियो कि तव्हां ॼाणदा आहियो असां आत्मा आहियूं, लेकिन मञी करे हलंदा न आहियो। अज्ञाननि खे चईंदा आहिनि न भई दुनिया में त माण्हू ॼाणदा त आहिनि असांजे शरीर में आत्मा आहिनि, लेकिन मञी करे न हलंदा आहिनि। त असां बि त अगरि असां कंहिंखे चऊं हा बाबा जी ज्ञान में ये नियम ये नियम, लेकिन असां खुदि नथा हली सघूं, त असांजे लाइ बि असां इहे चई सघंदा आहियूं न जीअं अज्ञाननि खे चईंदा आहियूं असां बि हिन ॻाल्हियुनि में नथा हली सघूं। तव्हां बि ॼाणदा आहियो ईश्वरीय नियम इहे न आहे, ॼाणे करे पोइ हलंदा न आहियो त इहे स्टेज खे छा चईंदा। त चई बाबा पुरुषार्थ था करो, त बाबा चई पुरुषार्थी जीवन में ग़लती थियण माफ़ आहे, ईअं आहे केसिताईं असांजा पुरुषार्थ चईंदो। हाणे त अंत समय ॾिसो, हाणे त प्रकृति बि हिकदमि सम्झ में अचे थी केॾो दुनिया जो हाल केॾो डिस्टर्ब थी वियो आहे न। मतलब ये वो समय तो हले जे बाबा चईंदा न अंत में ज्ञान कंहिंखे ॿुधाईंदासीं त सम्झ में बि न ईंदो, बसि उन्हनि खे शांती खपे, सुख खपे। हाणे धीरे धीरे उहा हालात माण्हुनि ॾेखारण में अचे थो कि बसि माण्हुनि खे शांती खपे, ज्ञान व्यान ज्यादा ॿुधण जो उहो कोन अथनि। त समय ॾिसो आहे मौसम कहिड़ो थी वियो, माण्हू पंहिंजे शरीर सां ई परेशान, त छा ज्ञान। पुरुषार्थ जीवन में ग़लती थियण माफ़ आहे, ईअं चऊं जीअं ड्रामा जी डाल सहारो ॾींदो आहे न, उहो ई पुरुषार्थी शब्द बि हार खाइण में व असफलता प्राप्त थियण में ॾाढी सुठी डाल आहे। मतलब कई बार बाबा चवंदा आहिनि पाण पाण खे छुड़ाए ॾींदा आहिनि कि बाबा असां पुरुषार्थ में, पर बाबा चए थो इहा बि असांखे असफलता ऐं हार खाराइण जी दाल आहे पुरुषार्थी शब्द। त हिनखे न पकड़ो, हिकु मम्मा कंदा हिकु बार थियो ॿी बार न। पुरुषार्थी मतलब हाणे अगरि अॼु ग़लती थी त कल्ह न, ॿिए सेकेंड वो गलती न थियणी खपे। अलंकारनि में ये डाल दिखाई आहे, ईअं अहिड़नि खे पुरुषार्थी चईंदासीं। पुरुषार्थ शब्द जो अर्थ छा हूंदो आहे? पुरुषार्थ शब्द जो अर्थ हूंदो आहे कि हिन रथ में रहंदे पंहिंजे खे पुरुष अर्थात आत्मा सम्झी करे हलो, इनखे चइबो आहे पुरुषार्थी। पुरुषार्थी छा हूंदो आहे? पुरुषार्थी शब्द छा हूंदो आहे? हिन जो अर्थ कि हिन रथ में, शरीर रूपी रथ में पंहिंजे खे आत्मा पुरुष अर्थात आत्मा सम्झी करे हले। त पुरुषार्थी, पुरुष अर्थात पुरुषार्थी जो इनखे तोड़ो त पुरुष ऐं रथी, त मां आत्मा पुरुष आहियां और हिन शरीर रूपी रथ में रथी आहियां, ये खुद खे सम्झी करे हलो।
तईं पुरुषार्थ करण वारा अर्थात आत्मिक स्थिति में रहण वारा हिन रथ के पुरुष अर्थात अहिड़ा पुरुषार्थ करण वारा अर्थात आत्मिक स्थिति में रहण वारा हिन रथ के पुरुष अर्थात इन रथ जो पुरुष अर्थात मालिक की मां आत्मा त पुरुषार्थी माना पंहिंजे की रथी समझण वारो। त कॾहिं बि अगर असां चऊं न कि हाणे मां पुरुषार्थी आहियां त पुरुषार्थी जो अर्थ समझी करे चइजे कि मां आत्मा हिन रथ में रथी आहियां। इहो असांखे मेन पुरुषार्थ करणो। अहिड़ो पुरुषार्थी कॾहिं हार न खाईंदो। बाबा चवंदा न सॼे ज्ञान जो पहिरियों अंत चैप्टर दिया मां आत्मा। ऐं अगरि असां आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हलंदासीं न त सभु धारणायूं सहज थी वेंदियूं। बाबा पहिरियों बि अॻियां मां वाक्य में हिकु बार ॿुधायो कि सहज पुरुषार्थ इहो ई आहे कि मां आत्मा बाबा सां गॾु आहियां त सभु धारणायूं सहज थी वेंदियूं। त पुरुषार्थ शब्द खे हिन रीति सां यूज़ न करो कि अञा त मां प्रैक्टिस थी करां। हा भई बाबा चइते ईअं न करणो खपे, क्रोध न करणो खपे, सत्संग जी बुराई न ॾिसणी खपे, अञा मां प्रैक्टिस थी करां न। जंहिं ॾींहुं जो धारणा ॿुधी बाबा जो चई उन ॾींहुं उन सेकेंड ही हा बाबा जे ॿार खे चई न मां पई सम्झनि बसि हाणे मैंने के सम्झाए छॾियो। पोइ ॿार वापसि कंदा चए तोखे हाणे सम्झायो न त उनजे मथां केतिरो रोब रखंदा आहिनि ऐं केतिरो सोचदा आहिनि हा भई मां हिनखे चयो त हाणे इहे बदिली वेई। ये असांखे पंहिंजे लाइ करणो खपे। बाबा असांखे शक्ति बि था ॾियनि, चवनि बि था। असां त हुन ॿार खे शक्ति बि न ॾींदा आहियूं, सिर्फ़ु हिनखे रोब रखी सम्झाईंदा आहियूं डांटे करे। पर बाबा असांखे प्यार सां शक्ति ॾेई करे सम्झाइनि था। असांखे बि हुन समय उहो ॻाल्हि धारण करे सघंदासीं न। ताज़ो ताज़ो फटाफट हा खाई करे चई करे बाबा सां प्रॉमिस करे हलंदासीं न त बाबा जी मदद बि थींदी। त पुरुषार्थ शब्द खे हिन रीति सां यूज़ न करो। हा हीअं चओ असां पुरुषार्थहीन थी वेंदा आहियूं, पुरुषार्थहीन थी वेंदा आहियूं। असां ख़ुदि खे आत्मा सम्झण भुलिजी वेंदा आहियूं, तॾहिं हार खाई वेंदा। गलती थी वई मां पुरुषार्थी ईअं न चओ। अगर तव्हां पुरुषार्थी असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलो था त तव्हां सां गलती थी न सकती। लेकिन हीअं चओ कि मां पुरुषार्थहीन थी वियमि, मतलब मां ख़ुदि खे आत्मा न सम्झो, इन करे गलती थी, इन करे हार खाई। त पुरुषार्थ असां मां आत्मा हिन शरीर रूपी रथ में रखी है। अगर पुरुषार्थ में ठीक लॻल हूंदो त कॾहिं हार खाईंदो ई न। ॼाणण ऐं हलण में अगर अंतर आहे त अहिड़ी स्टेज वारनि खे पुरुषार्थी न चईंदा। पुरुषार्थी सदैव मंजिल के साम्हूं रखते हुए हलंदो आहे, उहो कॾहिं रुकंदो न। विच विच में मार्ग में जो सीन ईंदा आहिनि हुनखे ॾिसण लॻी वेंदा आहिनि। ॾिसण में मतलब छा अचे थो हुनखे सम्झी करे पार करे हलंदा, लेकिन रुकंदा न। ॾिसंदा आहिनि ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहिनि। बाबा प्रश्न पुछनि ॾिसंदा आहियो या ॾिसंदे हुए बि न ॾिसंदा आहियो। अगर सम्झण लाइ बि बाबा जो कहिड़ो रतन असांखे हिन कहिड़े रतन हिन सीन खे पार कराई, नॉलेज जे हिसाब सां भले ॾिसो लेकिन रुको न, या त ॾिसंदे हुए बि न ॾिसो। जो बि ॻाल्हि साम्हूं ईंदी आहे न हुनखे ॾिसंदा आहियो। अहिड़ी अवस्था में हलण वारे खे पुरुषार्थी न चईंदासीं।
अगर ॾिसंदा ई रहंदा आहियो त पुरुषार्थी न आहियो। पुरुषार्थी कॾहिं बि पंहिंजी हिम्मत ऐं उल्लास खे छॾंदो न आहे। उहो ॾिसंदे हुए बि हिम्मत ऐं उल्लास सां अॻियां वधंदो वेंदो या ॾिसंदे हुए बि न ॾिसंदो। हिम्मत उल्लास सदा साथ आहे त विजयी सदा आहियूं। जीवन में त आए दिन कोई न कोई ॻाल्हि ईंदी रहंदी आहे, लेकिन असांखे पंहिंजो लक्ष्य साम्हूं हुजे कि असांखे हाणे लक्ष्य छा आहे, असांजी अंतिम घड़ी बाबा खे यादि करे। मां ऐं बाबा ई बस ॿ ॻाल्हियूं यादि हुजणी खपनि, मां आत्मा मुंहिंजो बाबा बस। वो भी निराकार रूप में, अंत में असांखे बाबा निराकार रूप में यादि हुजणो खपे। ये प्रैक्टिस करणी आहे। हिम्मतहीन जॾहिं ठहींदा आहियूं अथवा उल्लास जे बजाए कंहिं प्रकार जो आलस्य जॾहिं ईंदो आहे त हार थी वेंदी आहे न। ऐं नंढी नंढी ॻाल्हियूं, नंढी सी ग़लती करण सां लॉफुल थियण जे बजाए स्वयं ही लॉ मेकर हूंदे हुए लॉ ब्रेक करण वारा थी। हिम्मत अगर घटि थी वेंदी आहे न जीवन में त असां कंहिं न कंहिं प्रकार जो आलस्य अची वेंदो आहे। तो चईंदा आहिनि चलो ठीकु आहे, जीअं था करे छो, जीअं था करे छो। बाबा त सभु ॾिसनि था, ईअं करे करे लॉ खे ब्रेक करे छॾियो। लॉ खे बाबा जी कोई भी नियम खे ब्रेक न करणो। त बाबा जो छो कंदा आहियूं? छो जी हिम्मतहीन थी वेंदा आहियूं, उल्लास घटि थी वेंदो आहे, आलस्य थी वेंदो आहे त लॉ ब्रेकर ठही वेंदा आहियूं। त बाबा चवनि था कि हाणे उहा नंढी सी ग़लती कहिड़ी आहे? हिकु मात्रा जी सिर्फ़ ग़लती कंदा आहिनि। हिकु मात्रा में अंतर सां लॉ मेकर जे बजाए लॉ खे ब्रेक करण वारा ठही वेंदा आहिनि। त ईअं सदा सरेंडर अगरि रहंदव त बाबा चवनि था कि हाणे कॾहिं बि अगरि असां सदा बाबा जे अॻियां सरेंडर थी करे रहंदासीं न, मन बुद्धि सहित बाबा सां गॾु, छो जी मन में ई आलतू फालतू वीचार ईंदा आहिनि न। अगरि मन बुद्धि सहित बाबा जे अॻियां सरेंडर रहंदव त असांखे कॾहिं व्यर्थ संकल्प ईंदा ई न, हिम्मतहीन थी जा वीचार ईंदा ई न, उल्लास ख़तम थींदो ई न, आलस्य ईंदो ई न। असां सफलता मूर्त ऐं विजय मूर्त थी वेंदासीं। त बाबा जी त लेकिन कॾहिं कॾहिं न पंहिंजी मत ते हलण लॻी वेंदा आहिनि, हिन करे हार खाई छॾंदा आहिनि। त बाबा चवनि था कि जेको हिम्मतहीन उल्लास घटि थी वेंदो आहे, आलस्य अची वेंदो आहे त हिन जे लाइ बाबा चवनि था न हिकु शब्द जी ग़लती करे छॾी। मतलब हिकु शब्द आहे, नंढी सी ग़लती कहिड़ी कंदा आहियूं बाबा हाणे ॿुधाइनि था। हिकु त बाबा ॿुधाइनि था कि कॾहिं कॾहिं पंहिंजी मत ते हली हलंदा आहियो त हार खाई छॾंदा आहियो। ॿियो बाबा चवनि था कि हिकु मात्रा जे अंतर जो शब्द आहे, शिव जे बजाए शव खे ॾिसी छॾंदा आहियूं। असां शिव जे बजाए शव खे ॾिसी छॾंदा आहियूं, मतलब शरीर खे ॾिसी छॾंदा आहियूं। शव खे ॾिसण सां शिव खे भुलिजी वेंदा आहियूं। त शिव शब्द बदली करे पोइ विश्व ठही वेंदो आहे। इन करे बाबा चवनि था न सदा खुद खे छा सम्झो, आत्मा सम्झो। आत्मा सम्झंदासीं त बाबा भी यादि ईंदो। अगरि खुद जहिड़े शरीर खे ॾिठो त शव खे ई ॾिठो, या ॿियनि जे शरीर खे ई ॾिठो त शव खे ॾिसो। पोइ कोई बि अहिड़ी वेड़ी ॻाल्हि ईंदी कंदी त हुनमें आलस्य अची वेंदो, उमंग उत्साह घटि थी वेंदो। ईअं खुद की भी आत्मा सम्झो, बाबा खे यादि करो त आलस्य बेलोपन थी न सघंदो। शव खे ॾिसण सां शिव खे भुलिजी वेंदा आहियूं। शिव शब्द बदली करे विश्व ठही वेंदो।
विष विकारन जी विषय, विख मतलब जहर, हिक मात्रा जे अंतर सां उल्टो ठही वञण सां पोइ विख थी वेंदो आहे, विख विष भरजी वेंदो आहे। उनजो पोइ परिणाम छा निकिरंदो आहे, उल्टो थी वेंदो परिणाम, त परिणाम उल्टो निकिरंदो। हिन करे कॾहिं बि शव खे न ॾिसो, असां देह खे न ॾिसो। हिनखे ॾिसण सां अथवा शरीर जे भान में रहण सां लॉ खे ब्रेक करे सघंदा आहियूं। कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि अहिड़ी ईंदी आहे त असां उनमें लॉ ब्रेक जो बाबा जा नियम आहिनि, मर्यादायूं आहिनि, हुनखे तोड़दा कीअं आहियूं। जॾहिं असां खुद खे आत्मा न सम्झंदा आहियूं, खुद खे भी शरीर समझी करे ॿियनि खे भी शरीर समझदा आहियूं न, तॾहिं भी बाबा जी कोई न कोई मर्यादा आहिनि कि असां ब्रेक करे छॾंदा आहियूं। समझो कि असांखे बाबा चए ताईं कंहिंजे मथां असांखे कंहिंखे डांटणो न आहे, रोब भी न रखणो, प्यार सां सम्झाइणो। ये बाबा जो नियम आहे, ये बाबा असांखे जेको लॉ ॾिनो अथई भई हाणे ये करिणो। लेकिन असां अगरि खुद खे भी आत्मा न सम्झोसीं, साम्हूं वारे खे भी आत्मा न ॾिसी करे हुनजी शरीर खे ॾिठोसीं, असां शव खे ॾिठोसीं। शरीर खे ॾिसण सां पोइ मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ हीअं थी करे, डांटण थोड़ो अख ॾेखारण, थोड़ो रोब ॾेखारण, थोड़ा अहिड़ा शब्द निकिरी वञे त देह भान में अची वियो न, त लॉ ब्रेक करे छॾियो न। त तव्हांखे ॿियनि खे चई सघंदो न, ॿारनि खे मारणो न खपे, डांटणो न खपे, रोब न रखणो खपे। रोब भी क्रोध जो ॿार ई आहे। त असां लॉ ब्रेक करे छॾियासीं त असां ॿियनि खे कीअं थी सघंदा। हिन करे बाबा जी अगरि असां हुन समय यादि रखूं, मां आत्मा, ये भी आत्मा, बाबा भी यादि अची वञे त विकारनि जी विष अचे ई न, शिव जो अमृत अची वञे असांजी आत्मा में। विकार क्रोध भी त ये जहर ई आहे न, शरीर खे ॾिठोसीं त क्रोध जहर अची वियो, ऐं आत्मा खे ॾिसो त बाबा जो असांखे अमृत ॾिनो अथई शांति जो, ऐं ॿिया भी तरीक़ा जेका ज्ञान जा अमृत ॾिनो अथई, उहो असांजी आत्मा में मर्ज थी वञे। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। शरीर खे ॾिसण सां विकारनि जो विष जागृत थी वेंदो आहे, आत्मा खे ॾिसण सां परमात्मा जो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जो अमृत ॾिनो अथई, उहो मर्ज थी वेंदा। पोइ असां हुनखे कम में लॻाईंदा आहियूं त लॉ ब्रेक थींदो ई न। त बाबा चवनि था कि अगरि हिन लॉ में पंहिंजे पाण खे सदा कायम रखियो कि शव खे न ॾिसणो आहे, शिव खे ॾिसणो आहे, खुद खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कयो त कॾहिं भी कंहिं ॻाल्हि में असां लॉ खे ब्रेक न कंदासीं, लॉ ब्रेक न कंदासीं त कॾहिं हार न खाईंदासीं, कॾहिं माया जो वार न थींदो। तो बाबा भले सब प्रकार जी ॻाल्हियूं ॿुधाइनि, लेकिन सब प्रकार जा जेका भी बाबा जा तरीक़ा आहिनि उन्हनि में हिकु ई सार छा आहे, मां आत्मा, ये समझो। त जॾहिं माया वार कंदी आहे त हार थी वेंदी आहे, अगरि माया वार ही न कंदी त हार कीअं थींदी। खुद खे आत्मा सम्झण सां बाबा जी याद में न असांजे आसपास हिकु औरो ई वधंदो वेंदो आहे, त उहो माया वार करे ई न सघंदी। त पंहिंजे पाण खे बाप जे मथां, त पंहिंजे पाण खे बाप जे मथां हर संकल्प में बलियारी वञो त कॾहिं भी हार न थी। हर संकल्प में बाबा ते बलियारी वञण लाइ
सदा खुद की आत्मा समझी करे बाबा की याद कंदासीं त हर संकल्प बाबा वटि वेंदो ई थी। संकल्प में भी अगर बाप जे मथां बलियारी न वेंदा तो संकल्प कर्म में ईंदो, पोइ हार खिलाए छॾंदो। ये सभु जो सोच अचे थी बाबा तव्हांजो ॿार ईअं करे आयो आहे त मूंखे मन में क्रोध जा संकल्प था अचनि, मूंखे हिनखे डांटण जा संकल्प था अचनि, मूंखे हिनखे अख ॾेखारण जा, रोब जा, या जो भी तव्हां ॿी कोई ॻाल्हि, क्रोध न त ॿी कोई अहिड़ी संस्कार, कोई अहिड़ी कमज़ोरी जो संकल्प तव्हांजे मन में ईंदा न, उन समय बाबा खे चई छॾियो त मन में अचण वारा कर्म में न ईंदा त हार न ठाहींदासीं, लेकिन अगर संकल्प ई न ॾींदासीं त कर्म में अची अचे त हार थी वियो, त ॿियो कर्म में अची वियो त वॾो पाप। इन करे अगर लॉ मेकर पंहिंजी खे सम्झंदा आहियो त कॾहिं बि इन लॉ खे ब्रेक न करणो। कहिड़ो लॉ बाबा चए थो, हिकु लॉ खे सदा कायम रखो त सभु लॉ तव्हांजो कॾहिं बि ब्रेक न थींदो। कि कॾहिं बि शव खे न, शिव खे ॾिसो, इहो सदा शिव खे ई ॾिसो, खुद की आत्मा सम्झी बाबा खे ई यादि करो। छोकी बाबा खे ॾिसण लाइ खुद खे त आत्मा सम्झणो पवंदो न, ऐं बाबा त हिन अखियुनि सां न, बुद्धि रूपी अख सां नज़र ईंदा आहिनि, अर्थात बाबा जी श्रेष्ठ मत सम्झी बुद्धि में यादि ईंदी। त चेक करो इहे जो संकल्प उठियो उहो बाप जे मथां बलियारी वञण जे योग्य आहे। अगरि असांखे संकल्प ईंदो हिनखे डांटण जो त पहिरें सम्झ में अची वेंदो बाबा त मना कयो अथई डांटणो न आहे, त हीअ संकल्प मां बाबा खे कीअं ॾियां। कोई भी श्रेष्ठ देवता हूंदा आहिनि त हुते ई ख़तम करे छॾंदासीं न, असांखे हर संकल्प बाबा खे ॿुधाइणो आहे, लेकिन असांखे संकल्प अचे थो साम्हूं वारो ॿार या जो बि आहे मस्ती या जो कुझु बि कयूं न, हुनखे डांटण जो संकल्प अचे थो, लेकिन बाबा चवते कि डांटणो त आहे ई न, संकल्प खे उते ई ख़तम करणो पवंदो कि न न न। कोई भी श्रेष्ठ देवता हूंदा आहिनि न, उन्हनि खे कॾहिं बि कोई भेंट चढ़ाईंदा आहिनि न त देवताउनि जे योग्य भेंट चढ़ाईंदा आहिनि, अहिड़ी बि न चढ़ाईंदा आहिनि। त हर संकल्प बाप जे मथां अर्थात बाप जे कर्तव्य जे मथां बलियारी वञे, ये चेक करो। जीअं ऊंच ते ऊंच बाप आहे उहो ई ऊंच संकल्प बि ऊंच आहे। साम्हूं वारो त ग़लती कई, लेकिन बाबा असांखे छा संकल्प, छा शिक्षाऊं ॾिनी थी, उहो संकल्प असांजे मन में अचणो। त जीअं ऊंच ते ऊंच बाप आहे उहो ई संकल्प बि ऊंच हुजणा खपनि जो असां भेंट चढ़ायूं। अगरि व्यर्थ संकल्प विकल्प आहिनि त बाप जे मथां बलि चढ़ाए न सघंदासीं, बाबा स्वीकार बि न कंदा। हाँ, अगर असांखे मन में अचनि था असां कंट्रोल नथा करे सघूं, अञा त असांखे बाबा जी मदद खपे न, जेसिताईं असां बाबा इहो क्रोध या कहिड़ो बि संस्कार ख़तम नथो थिए तेसिताईं त असांखे बाबा खे चइणो आहे बाबा ईअं अचे थो, बाबा खे यादि करे हुनखे पॉज़िटिव में ठाहिणो आहे, ख़तम करणो आहे। लेकिन बाबा चई न अञा केतिरो अभ्यास, हाणे त असांखे अॻियां वधणो आहे न, त हाणे त उहो संकल्प ई अचेव न न न बाबा एक्सेप्ट न कंदा आहिनि कि छॾो हटो। त अगरि व्यर्थ संकल्प विकल्प आहे त बाप जे मथां बलि चढ़ाए न सघंदासीं, बाप स्वीकार करे न सघंदासीं। अॼुकल्ह शक्तियूं देवियुनि जो भोजन थींदो आहे त हुनमें बि शुद्धि पूर्वक भोग चढ़ाईंदा आहिनि। अगरि हुनमें कोई अशुद्धि हूंदी आहे त देवी बि स्वीकार न कंदी। पोइ भक्तनि खे महसूस त ईंदी आहे कि देवी असांजी भेंट स्वीकार न कई। त तव्हां बि श्रेष्ठ आत्मायूं आहियो न,
शुद्धि पूर्वक भेट न त तव्हां बि स्वीकार न कंदा आहियो। अगर असांखे बि कोई चीज अगर कहिड़ी बि भावना सां अगर कुछ ॾींदो आहे त हाणे त बाबा जे ॿारनि खे त पतो लॻी वेंदो आहे न, त भले असां ॿाहिरां वठंदा आहियूं लेकिन स्वीकार न थींदो आहे न। ऊच ते ऊच असां सोचो अगर वैसे भी अज्ञान काल में भी कोई कंहिंखे ईअं ॾींदो आहे त कीअं वठंदा थोरी आहिनि, लेकिन हाणे बाबा संकल्पनि जे लाइ था चवनि। ऊच ते ऊच बाप जे अॻियां छा पेश कराइणी आहे उहो त सम्झी सघंदा आहियो न। हर संकल्प में श्रेष्ठता भरणी आहे। बाबा खे छा चढ़ाइणो आहे? शुद्ध संकल्प। हर संकल्प बाप ऐं बाप जे कर्तव्य में भेट चढ़ाईंदा वञो। पोइ कॾहिं बि हार न खाई सघंदा, कॾहिं बि हार न खाई सघंदा। त हार न खाइण लाइ बाबा छा था चवनि? हर संकल्प मूंखे भेट करो। चेक बि थी वेंदो भई त ख़राब संकल्प आहे त पहिरियों ई डिलीट करे छॾंदासीं। हाणे त वरी बि बाबा कोई व्यर्थ अथवा अशुद्ध संकल्प हलण जी प्रत्यक्ष रूप में सजा नथी मिले, लेकिन थोड़ो समय अॻियां हलंदासीं न त कर्म त छॾो, लेकिन अगर असांजे मन में अशुद्ध ऐं व्यर्थ संकल्प जो उत्पन्न थींदो न, उनजी प्रत्यक्ष सजा असां अनुभव कंदासीं। भई अञा ताईं त असांखे बाबा छा छुट्टी ॾेई रखी अथई कि संकल्प भले ईंदा लेकिन कर्म में न अचो। लेकिन थोड़ो समय हाणे ये त 1972 है, हाणे त केॾो समय निकिरी त बाबा चवनि था हाणे उहो समय अचण वारो आहे जंहिंमें कर्म त छॾो, लेकिन अगर असांजे संकल्प में भी कंहिंजे लाइ कुछ उल्टो सुल्टो विचार व्यर्थ या विकारी संकल्प भी असांजे मन में उत्पन्न थियो त असांखे ॾाढी कड़ी सजा जो अनुभव करणो पवंदो। जेतिरो असां पुरुषार्थ में अॻियां वधंदासीं न त पोइ प्राप्ति बि आहे। बाबा चवंदा न मुंहिंजे ॿारनि जे लाइ प्राप्ति भी जास्ती आहे त उसी सजा भी 100 गुणा मिलंदी। त इन करे संकल्प ही बाबा जे मथां अर्पण करो। त बाबा खे अर्पण करणो आहे त सम्झी वेंदासीं कि नहीं त फालतू संकल्प आहे, त ओड़ा संकल्प मन में अचणा ई न खपनि। हाणे खां ई उहा प्रैक्टिस त बाबा चवनि था कि हाणे अशुद्ध ऐं व्यर्थ संकल्पनि जे कारण असांखे प्रत्यक्ष सजा अनुभव थियंदी। छो जो जॾहिं व्यर्थ संकल्प कंदा आहियूं त संकल्प भी खजानो आहे न। बाबा जे खजाने खे असां वेस्ट कंदासीं त हुनजो छा हाल थींदो? व्यर्थ धन गवाइण वारे जी रिज़ल्ट छा निकिरंदी? दिवालो निकिरी वेंदो न। ढोल धन भी अगर वेस्ट कंदासीं त दिवालो निकिरी वेंदो। ईअं ई अगर असां पंहिंजा संकल्प वेस्ट कंदासीं त दिवालो निकिरी वेंदो, शक्ति खत्म थी वेंदी। ईअं ई श्रेष्ठ संकल्पनि जो खजानो व्यर्थ गवाईंदे गवाईंदे बाप द्वारा जो असांखे वरत प्राप्त हुजणो खपे उहा प्राप्ति जो अनुभव न थींदो। जीअं कोई दिवालो मारंदो आहे त छा गति थींदी, अहिड़ी स्थिति जो अनुभव थींदो न। इन करे हाणे जो समय हले थो उहो ॾाढो सावधानी सां हलणो आहे। हाणे जो समय हले थो न, इन समय में असांखे ॾाढो सावधानी सां हलणो सृष्टि ते जो समय हले। छो जे हाणे यात्री हलंदे हलंदे ऊची मंजिल ते पहुची आहियूं न असां। और असांजो बाबा जो ज्ञान योग धारणा कंदे कंदे जी स्थिति में पहुची वञो, मुख खां कोई अहिड़ो शब्द निकिरी वञे, कुछ अहिड़ो कर्म थी वञे
त ऊच मंजिल ते कदम कदम ते अटेंशन रखण जी ॾाढी आवश्यकता हूंदी। हर कदम में चेकिंग करण जी आवश्यकता हूंदी है। अगर हिक कदम में भी अटेंशन घट रहियो असांजे बाबत अहिड़ो त बोल ऐं कर्म हाणे संकल्प भी अहिड़ो त बाबा चईंदा न संकल्प में हले लेकिन कर्म न थिए, बोल न बोलो पाप चढ़ी वेंदो। लेकिन हाणे त संकल्प भी असांजा वेस्ट न थियणा खपनि। अगरि हिकु भी अटेंशन घटि थियो त पाप पइजी वेंदो न, पोइ जी बजाए खिसकते खिसकते हेठि अची वेंदासीं। पोइ अगरि हुन ॻाल्हि जो पश्चाताप बि कंदासीं त बि समय गवाए छॾींदासीं। त वर्तमान समय एतिरो अटेंशन आहे या अलबेलापन सां हलो था। पहिरियों समय ॿियो हुयो, उहो समय बीतजी वियो। जीअं जीअं समय बीतजी वियो त समय जे प्रमाण परिस्थितियुनि जे लाइ बाप रहमदिल ठही कुझु न कुझु सॉल्यूशन जो ॾींदा आया हुया। भई पहिरियों हाणे बाबा चए थो पहिरियों समय में मां तव्हांखे पंहिंजे पीउ जे संबंध में तव्हांखे कुझु न कुझु मदद कंदो आहियां हर परिस्थिति में। कुझु समय प्रमाण हाणे ख़त्म थी वियो। हाणे बाबा असांखे एॾो ज्ञान ॿुधाए शक्ति ॾेई लाइक़ ठाहे रखी अथई, छॾे अथई न। हाणे बाबा सॉल्यूशन न ॾींदा। हाणे बाबा चवनि था हाणे मां मदद न कंदमि। हाणे तव्हांखे खुदि ई अटेंशन थी करे हलणो। छो जो मदद ॾियण जो समय धीरे धीरे ख़त्म थींदो वेंदो। अञा त वरी बि बाबा साथ आहिनि, लेकिन हाणे अचण वारे समय में ईअं थी वेंदो। हाणे रहम दिल न थींदसि। अगरि हाणे ताईं बि मां ॿारनि जे मथां रहम दिल ठहियां त तव्हां पंहिंजे मथां रहम दिल कॾहिं ठहींदा? ॿार खे बि चईंदे न सम्झाए सम्झाए आख़िर केतिरो सम्झाईंदसि। आख़िर त हुनखे खुदि खे सम्झी करे हलणो पवंदो न। हिन कारण हाणे ईअं न सम्झो कि बाबा रहम दिल आहे, हिन लाइ जो कुझु बि थियो उहो त बाबा रहम करे ॾींदो। न, हाणे त हिकु भूल जो 1000 गुणा दंड जो हिसाब किताब चुकतो करणो पवंदो। हाणे त हिकु भूल जो 1000 गुणा जो दंड हिसाब किताब चुकतो करणो पवंदो। हिन करे हाणे जरा बि गफ़लत करण जो समय न आहे बाबा। हाणे त बिल्कुलु पंहिंजे कदम ते कदम रखी करे सावधान रखते हुए कदमनि में हर कदम में पदमनि जी कमाई कंदे पदमपति असांजो हर संकल्प, हर बोल, हर कर्म सभिनि जे लाइ सुठो हुजे। ॿियो कुझु बि न करणो, ज्यादा असां हुनमें छो न। बसि असांखे सभिनि जे लाइ सुठो ई सोचणो, सुठो ई ॻाल्हाइणो, सुठो ई करणो, कोई कुझु बि करे। हाणे इहे ग़लति आहे, ईअं न करणो खपे, ईअं सिधी अलाए केरु चई अलाए छा आहे छा न, त कुझु बि न पतो न। सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदा। अगरि असां पंहिंजे परखण जी शक्ति यूज़ न कई ऐं कंहिंखे ग़लति चई छॾियो, इन करे बाबा चए थो हाणे हिकु भूल जो पोइ 1000 गुणा दंड पवंदो असांखे। इन करे गफ़लत न करो। हर कदम में कदम कदम ते सावधानी रखी बाबा सां गॾु हर कदम में पद्मनि जी कमाई कंदे पद्मा पदमपति नाम आहे पद्मा पदम भाग्यशाली। त जहिड़ो नाम आहे अहिड़ो कर्म करणो खपे न। हर कदम में ॾिसो पद्मनि जी कमाई कंदा आहियूं, पदमपति ठहिया आहियूं। हर कदम मतलब हर संकल्प बोल कर्म में अगरि पदमपति न ठहिया हो त पद्मा पदम भाग्यशाली कीअं कहलाईंदा?
हिक कदम भी पदम जी कमाई बिगर न वञे, अहिड़ी स्टेकिंग कंदा आहियो या कई कदम व्यर्थ हली वेंदा आहिनि, पोइ होश ईंदो आहे। हिन लाइ पोइ बि पहिरियों खां ई बाबा हाणे सावधान करनि था। अंत जो रूप शक्तिपन जो आहे, असांजो अंत जो रूप न शक्तिपन जो हूंदो। शक्ति रूप रहम दिल जो न हूंदो। भाई जेतिरो असां रहम कंदा आहियूं न, शक्ति रूप थोड़ी दिखाए सकता है। त रहम जो समय हली वियो, थोड़ो सो आहे त बाप जी, तो लेकिन असां हाणे खां ईअं था सोचूं कि हाँ बाबा हाणे मां कोई भी गलती न कंदमि बस। त बाप जी, तो रहम जो समय हली वियो, हाणे अंत जो समय शक्तिपन जो आहे। शक्ति रूप रहम दिल जो न हूंदो आहे। शक्ति जो रूप सदैव संहारी रूप दिखाई, संहार करण वारी। त संहार जो समय हाणे समीप थो अचे। संहार करण मतलब उनखे बुरे स्वभाव संस्कारनि खे मारण, खत्म करण। संहार जे समय रहम दिल न ठाहींदा आहियूं। संहार जे समय संहारी रूप धारण कबो आहे न। हिन लाइ हाणे रहम दिल जो पाठ भी समाप्त थी वियो। बाप जे संबंध सां ॿारनि जो अलबेलोपन व नाज सभी ॾिठा, ॾिसजे उहे बाबा असांखे अॻियां वधाई। लेकिन हाणे कहिड़ी बि प्रकार सां पावन ठाहे करे बाबा सभिनि खे साथ वठी वेंदा। हाणे कहिड़ो समय अचण वारो, सतगुरु जो। बाबा जे संबंध में बाबा एॾो लाड प्यार ॾिनई, लेकिन हाणे बाबा जी मां कीअं बि करे तव्हां सभिनि खे पावन ठाहे तव्हांखे वठी हलंदा। जीअं बाप ऐं ॿार जा नाज़, जीअं बाप ॿारनि जा नाज़ अलबेलापन ॾिसी पोइ बि प्यार सां सम्झाईंदा हलाईंदा रहंदा आहिनि, उहो रूप सतगुरु जो न हूंदो। सतगुरु जो रूप जी सतगुरु आहे, उहो ई सत संकल्प, सत बोल, सत कर्म ठाहिण वारो। सतगुरु प्यार न कंदो आहे। सतगुरु सिर्फ़ हीअं चईंदो आहे, ईअं ई सोचो, ईअं ई ॻाल्हायो, ईअं ई कर्म करो। सतगुरु जे अॻियां नाच नखरा न हलंदा। पोइ चाहे नॉलेज द्वारा करो या पंहिंजे पुरुषार्थ द्वारा ठाहो, चाहे सिजा द्वारा ठाहो। सतगुरु नाज़ व अलबेलोपन ॾिसण वारो न आहे। बाबा सतगुरु जो हाणे पाठ, हाणे बाबा नाज़ नखरो न ॾिसंदा। हिन लाइ हाणे समय ऐं बाप जे रूप खे ॼाणो। ईअं न बाप जे हिन अंतिम स्वरूप खे न ॼाणदे वे पंहिंजे बचपन जे अलबेलेपन में अची करे पंहिंजे पाण खे धोखो ॾेई वियो। हाणे धोखो न ॾियणो, इन करे ॾाढो सावधान थी करे रहणो। शक्तियुनि खे हाणे पंहिंजो संहारी रूप धारण करणो। हाणे शक्तियुनि खे पंहिंजो संहारी रूप धारण करणो। जीअं ॾेखारियो न, कोई बि आसुरी संस्कार शक्तियुनि जो सामनो न करे सघंदा। कोई भी आसुरी संस्कार शक्तियुनि जो सामनो न करे सघंदा। आसुरी संस्कार वारा शक्तियुनि जे साम्हूं अख उठाए करे बि न ॾिसी सघंदा। बाबा चवनि था कि ईअं शक्ति ॾेखारींदा न, भई शक्ति जे अॻियां असुर शक्ति मारदी आहे। त बाबा चए थो इहे असांजे अंदर एतिरो आत्मिक शक्ति एतिरी अची वञणी खपे हाणे कि आसुरी संस्कार वारा असां शक्तियुनि जे साम्हूं अची करे अख उठाए करे बि न ॾिसी सघूं। कोई भी आसुरी संस्कार असां शक्तियुनि जे सामनो न करे सघे। त ईअं संहारी रूप ठही करे स्वयं में भी आसुरी संस्कारनि जो संहार करो।
असां में भी जो आसुरी संस्कार आहिनि न, स्वयं में भी जो भी रहियल आहिनि, उन्हनि जो संहार करो। ॿियनि जी भी आसुरी संस्कार जी संहार करण वारी संहारी मूरत ठहो बाबा। अहिड़ी हिम्मत आहे कि त ख़ुदि जी भी आसुरी स्वभाव संस्कार खे ख़तम करो ऐं ॿियनि जी भी आसुरी स्वभाव संस्कारनि खे ख़तम करण जी एतिरी शक्ति, एतिरी हिम्मत आहे। माता रूप में भले रहम त ईंदो आहे, शक्ति रूप में रहम न ईंदो। त मां भी पहिरियों ॿार खे प्यार सां संभालंदी, प्यार सां न मंदो त शक्ति रूप, वो पोइ क्रोध अची वेंदो, उनखे क्रोध चइबो। वो क्रोध न, शक्ति रूप मतलब कि वो संस्कार ई खत्म थी वञे। माता ठही करे पालना त ॾाढा सही, माता जे अॻियां ॿार लाड कोट कंदा भी आहिनि। शक्तियुनि जे अॻे कंहिंजी हिम्मत न आहे जो अलवेलोपन ॾेखारे सघे। पंहिंजे प्रति भी हाणे संहारी, असांजे अंदर भी कोई भी हाणे अहिड़ो बुरो स्वभाव संस्कार अगरि आहे त असांखे हुनखे डोंट केयर न करणो, ईअं न करणो अरे ठीकु थी वेंदो न। हाणे हाणे हुनखे भी संहारी, हुनखे भी ख़तम करो। अहिड़ी स्टेज ठाहियो जो आसुरी संस्कार संकल्प में भी न ठहरे सघे। असांखे पतो ई न हुजे कि असां में संस्कार हुयो भी। त बाबा चवनि था संकल्प खे परिवर्तन करण में केतिरो समय लॻंदो आहे? हिकु संकल्प खे परिवर्तन करण में सेकेंड, ऐं नाज़ सां नज़र सां ॾिसण में केतिरो समय लॻंदो आहे? हिकु सेकेंड। त नज़र सां आसुरी संहार करण वारा हिकु सेकेंड में आसुरी संस्कारनि खे भस्म करण वारा अहिड़ा ठहिया आहिनि। हिकु सेकेंड में नज़र सां आसुरी संहार, आसुरी स्वभाव संस्कारनि खे ख़तम करे छॾियो। अहिड़ी शक्ति आई आहे कि आसुरी संस्कारनि जे वशीभूत थी वेंदा आहिनि। आसुरी संस्कारनि जे वशीभूत थियण वारनि खे कंहिं संप्रदाय में गिणंदा? तव्हां केरु आहियो? त ईश्वर संप्रदाय वारा आहियो न केरु? त ईश्वर संप्रदाय वारनि वटि आसुरी संस्कार भी न अचणा खपनि। ईश्वर जा ॿार आहिनि, त ईश्वर जा ॿार अगरि ख़ुदा खे यादि न ईंदो त कोई आसुरी संस्कार असां वटि अची सघंदो? त ईश्वर जा ॿार आहिनि, असां हिन वटि वेंदासीं त मार खाई ईंदासीं। हाणे आसुरी संस्कार ईंदा आहिनि या भस्म थी विया? त असांखे छा करणो पवंदो? ख़ुदा ख़ुदि खे बाबा जो ॿार सम्झणो पवंदो, तॾहिं असां वटि कोई संस्कार ईंदो ई न। त बाबा चवंदो कि हाणे आसुरी संस्कार ईंदा आहिनि या भस्म थी विया? त केसिताईं अञा ईंदा आहिनि त पोइ हुन समय छा ठही वेंदा? हुन समय ख़ुदि खे बाबा जो ॿार न सम्झंदा आहियूं त फसी वेंदा आहियूं। पंहिंजो रूप बदिली बहुरूपी ठही वेंदा आहियो त छा बहुरूपी थी वियो न। हाणे हाणे ईश्वर संप्रदाय, हाणे हाणे आसुरी संस्कारनि जे वश थी वेंदा आहिनि त छा ठही वियो? बहुरूपी थी वियो न। अगरि सोचो न ईअं कीअं? असां ईश्वर जा ॿार आहियूं त असां वटि न अचिणो खपे न। हाणे मन बुद्धि संस्कारनि में कोई भी न दुनिया जी ॻाल्हि न अचणी खपे। अगरि हाणे हाणे पंहिंजी आसुरी संस्कारनि खे भस्म करण जी हिम्मत रखी करे संघारी रूप ठहो त बाबा मुबारक ॾे। हाणे हाणे संकल्प करो, हा बाबा मां तव्हांजी संतान आहियां, त मां एतिरी हिम्मत रखां थी कि हाणे मन बुद्धि संस्कारनि में कोई भी न आसुरी दुनिया जी ॻाल्हि न अची सघे। त बाबा असांखे मुबारक ॾींदा।
असांखे संकल्प करणो आहे, हिम्मत जो हिकु कदम संकल्प ठाहींदासीं न त बाबा जी मदद मिलंदी। हाणे ये ध्यानु रखो, सूक्ष्म सजायुनि सां गॾु गॾु स्थूल सजायूं बि हूंदियूं। सूक्ष्म सजा अंदर ही अंदर असांखे जो ॻाल्हि ठाहींदी रहंदी आहे न त हुनखे सूक्ष्म सजा चइबो। और स्थूल सजा त जो परिस्थिति ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न थींदी आहे, हीअं न सम्झणो आहे सूक्ष्म सजा त पंहिंजे अंदर भोगे करे ख़तम करे छॾंदासीं। न, सूक्ष्म सजायूं बि पंहिंजी ख़ुशी गुम करे छॾंदियूं। पोइ लॻंदो अलाए तुंहिंजी ख़ुशी छो गुम थी वई आहे। सूक्ष्म सजायूं सूक्ष्म में मिलदी रहंदियूं ऐं दिन प्रतिदिन ज्यादा मिलदी वेंदियूं। लेकिन अगर ईश्वरीय मर्यादाउनि जे प्रमाण कोई भी अगर अमर्यादा जो कर्तव्य कंदा आहियूं, मर्यादाउनि जो उल्लंघन कंदा आहियूं त अहिड़ी अमर्यादाउनि ते हलण वारनि खे स्थूल सजायूं बि भोगणियूं पवंदियूं। सूक्ष्म सजायूं भी आए दिन कुछ न कुछ उल्टो सोचे छॾियो, कुछ ॻाल्हाए छॾियो, कुछ हा में हा कंहिंजी ग्लानी में करे छॾियो, त ये सूक्ष्म सजायूं त मिलदियूं आहिनि। लेकिन अगर असां ईश्वरीय मर्यादाउनि जे विपरीत कोई भी कम करे छॾियो त असांखे स्थूल सजायूं भी भोगणियूं पवंदियूं। पोइ तॾहिं छा पंहिंजे दैवी परिवार जे स्नेह संबंध ऐं जो वर्तमान समय जी संपत्ति जो खजानो उन सां वंचित थी वेंदा आहिनि। अगर असांखे स्थूल सजायूं भी मिलदियूं आहिनि न, उन सां छा थींदो, असां पंहिंजे दैवी परिवार जे स्नेह संबंध ऐं जो वर्तमान समय जो असांखे संपत्ति ज्ञान गुण शक्तियुनि जी मिलदी आहे हुन सां वंचित थी वेंदा आहिनि। हिन करे हाणे ॾाढो सोचे सम्झी करे कदम उठाइणो। ईअं नियम अर्थात लॉ शक्तियुनि द्वारा स्थापना थियनि था न, पहिरियों खां ई सावधान करणो खपे। पोइ ईअं न चइणो आहे कि ईअं त सम्झियो ई न हुयो, ये त नई ॻाल्हि थी। इन टोटल असांखे छा करणो, बस सुबह खां रात ताईं बाबा जी हर ॻाल्हि खे ध्यान में रखी करे हलणो आहे। मन बुद्धि कर्म में जो बाबा जी मर्यादाऊं आहिनि उन सां हलणो आहे। बस ॿियो कुछ भी न करणो आहे, बाबा खे यादि करणो। हिन जे अलावा ॿियो कुछ न करणो आहे, न त परेशानी थी वेंदी। बाबा पहिरियों खां ई सावधान था करनि। कोई ये न चए असांखे त पतो ई न हुयो, त पहिरियों खां ई ॿुधाइनि था। सूक्ष्म लॉ सां गॾु स्थूल लॉ जो नियम भी बाबा ॾिना अथई न। ईअं अहिड़ी जीअं ग़लती न प्रमाण अहिड़ी ग़लती करण वारनि खे पोइ सजा भी मिलदी आहे। हिन लाइ लॉ मेकर आहियो, लॉ खे हाणे ब्रेक न करो। अगर लॉ मेकर भी लॉ खे ब्रेक कंदा त पोइ लॉफुल राज्य करण जे अधिकारी कीअं ठहींदा? सबसे पहले तो लॉफुल राज्य हूंदो, परमात्मा जो स्थापन कयल उहो राज्य आहे, त हुते त रहण लाइ असां में हाणे खां ई सभु लॉस ते हलण जी संस्कार हुजणा खपनि। जेकी आत्माउनि में हूंदा वही नंबरवार हुते पार्ट वजाए सघंदी। अगर लॉ मेकर भी लॉ खे ब्रेक कंदा त लॉफुल राज्य करण जे अधिकारी कीअं ठहींदासीं? जो स्वयं खे लॉ जे प्रमाण न हलाए सघंदा आहिनि, उहो लॉफुल राज्य कीअं हलाए सघंदा? इन लाइ हाणे पंहिंजे खे लॉ मेकर सम्झी करे हर कदम लॉफुल उठायो। असां श्रीमत प्रमाण उठायो। मन मत मिक्स न करो। हाणे पंहिंजे मन में जो संकल्प है न, मन जी मिक्सचैरिटी न करो। माया श्रीमत खे बदली करे मन खे मिक्स करे, मन जी ॻाल्हियूं मिक्स
करे उनखे श्रीमत सम्झाइण जी बुद्धि ॾेई सघे। ॿई खे भाषा थींदा हूंदी पंहिंजी मन जी ॻाल्हि आहे, लेकिन असां सोचता आहियूं न ये बाबा जी श्रीमत आहे, उन ॿिन्हिनि खे मिक्स करे छॾंदा आहिनि। सोचदा आहिनि हा बाबा त चईंदा आहिनि न ईअं करो करे वठंदा आहिनि। बाबा चए थई जी ठीकु आहे, अगरि बीमार आहियो त लेटी करे ई बाबा जो ज्ञान ॿुधो, बाबा खे यादि करो। बाबा त चईंदा आहिनि न हा बीमार आहियो त लेटी करे सुम्हणो थोरी आहे, यादि त करणो आहे न। ईअं ई बाबा जी कहिड़ी ॻाल्हियूं की बाबा जो चईंदो आहे सभिनि सां संग सां पंहिंजी संभाल करो, किनारो करो। बाबा किनारो करण लाइ संभालण लाइ चईंदा आहिनि, लेकिन ये थोड़ी हुननि जी ग्लानी कंदा। हा अहिड़े संस्कार स्वभाव वारे भी आत्मा आहिनि त असां उन्हनि खे शांति जो दान ॾियूं, उन्हनि जे मथां रहम दृष्टि रखो, उन्हनि खे शक्ति ॾियो की पंहिंजे स्वभाव संस्कार सां बदिली वञनि। माया श्रीमत खे बदिली करे मन खे मिक्स करे उनखे श्रीमत सम्झाइण जी बुद्धि ॾींदे। माया जे वश मनमत खे भी श्रीमत सम्झण लॻी वञे। इन लाइ परखण जी शक्ति सदैव कम में लायो। काथे परखण में भी अंतर थियण सां पंहिंजे पाण खे सां नुक़सान करे छॾंदा आहिनि। इनकरे कॾहिं भी असांखे पंहिंजो नुक़सान न करणो आहे, सदा सावधान रहणो। इन लाइ काथे भी अगर स्वयं न परखे सघूं न भई ये ॻाल्हि ठीकु आहे या न आहे, त जो श्रेष्ठ आत्माऊं निमित्त आहिनि या बाबा जी मुरली खणी करे पढ़ो या उन्हनि खां सहयोग वठो, वेरीफाई करायो कि ये ॻाल्हि ठीकु आहे, ये बाबा जी श्रीमत आहे या असां मन में ईअं सोचूं था, असांजी मनमत आहे। वो प्रैक्टिकल में लायो। अच्छा अहिड़ा लॉफुल जो सब बाबा जी लॉ ते हलण वारी आत्मा अहिड़ी लॉफुल ऐं लवफुल भी, असांखे पंहिंजे हर लॉ ते भी हलणो आहे ऐं सभिनि सां आत्मिक स्नेह भी रखणो, बाबा सां भी रखणो। त ॿई साथ साथ रखी करे हलण वारे अहिड़ी आत्माउनि खे बाप दादा नमस्ते करे। ओम शांति। बाबा के याद करो। ओम शांति।